حمدا ومصليا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما. اللہ تعالیٰ فرمائے تو سورہ بقرہ میں کہ نبی صلی اللہ علیہ وسلم ماڑو آنکھیں سوال کہیں تا پوچھیں تا شراب کے بارے میں અને જુઆ کے बारे में, दारू અને जुगार तंहिंजे बारे में माण्हू आंखे सवाल कई था कि ई जायज़ है कि नाजायज़. कुल फीहिमा इस्मुन कबीर. ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं जे इन्ही ॿिन्ही में वॾो गुनाह आहे. जेको शराब अने जुगार है इस्लाम के अंदर कोई वस्तु हराम है. इन जा नुक़सान दारूअ जा जुगार जा तो कंहिं हिकिड़े इंसान मथे नथा पवनि बल्कि सॼे समाज मथे इन जा ख़राब असर पवनि था. दारू ने शराब जेको हुआ इस्लाम के अंदर जरा शुरू में जरा दारू पण माण्हू पीअंदा हुआ, माण्हू जुगार पण रमंदा हुआ. पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया जे दारूअ जे बारे में, शराब जे बारे में ऐं वाज़ह जेको रही ॻाल्हि कयो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अल्लाह जो जेकी हुकुम हूंदो ई थींदो. त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह ताला वटां दुआ घुरिया जे अल्लाह दारूअ जे बारे में ने शराब जे बारे में हलाल है कि हराम है तंहिंजो असांखे साफ़ साफ़ तो हुकुम ॾेई ॾे. यानी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु के तेरपन दारू में शराब जेको से ॻाल्हि पसंदि न हुई त अल्लाह ताला इहा आयत नाज़िल कई यसअलूनक अनिल ख़म्रि वल मैसिर कुल फीहिमा इस्मुन कबीर व मनाफ़िउ लिन्नास. माण्हू आंखे दारू जे बारे में ने जुगार जे बारे में पुछनि था त ऐं चओ जे जुगार में जेको दारू है इन में वॾो गुनाह आहे. ने थोरो घणो माण्हुनि खे फ़ाइदो पण थिए थो पण फ़ाइदे नो वधारे गुनाह आहे. फ़ाइदो कीअं थिए थो जेकॾहिं माण्हू कमाइनि था दारू में जा पैसा ज़ोरदार कमाइनि था, जाम कमाणी आहे अने पाण ॼाण हलो त सरकार जेको रही गवर्नमेंट उनजी मिणीक त वधारे कमाई जेको दारू में जाए, मिणीक त वधारे टैक्स जेको सरकार के मिले तो दारू में शराब में मिले तो. माण्हू जेको कमाइनि था उहे लखों करोड़ों कमाइनि था तो जेको कमाए तो उनखे थोरो को फ़ाइदो थिए थो पर नुक़सान वॾो आहे. उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहा आयत ॾिसो त अल्लाह ताला वटां वरी दुआ घुरिया जे ए अल्लाह तूं असांखे वाज़ह ने साफ़ साफ़ हुकुम दे जे दारू पीणो है कि ना पीणो, हलाल है कि हराम. अल्लाह ताला ॿई आयत नाज़िल कई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा. ए ईमान वारा जरा ऐं नशे जी हालत में हो त नमाज के ओॾापण न थी जा, नमाज के करीब पण न थी जा. त 5 टाइम नमाज पढ़नी, सुबह की नमाज, पोइ ज़ोहर की नमाज, पोइ असर की नमाज, मगरिब की नमाज, इशा की नमाज, इन्हीं टाइम में आंखे दारू ना पीअणो अने इन टाइम में जेकॾहिं नशे जी हालत में हूंदा त नमाज पढ़ेला करे मस्जिद के ओॾापण न थी जा. इहो हुकुम अची पण अमुक अहिड़ा माण्हू हुआ जेको पीअंदा हुआ, राति जो पीअंदा हुआ, सुबुह जो नशो लही वेंदो, नमाज पढ़ंदा हुआ. उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने वरी दुआ घुरिया ऐ अल्लाह दारू के बारे में, शराब के बारे में तो वाज़ेह असांखे हुकुम ॾे. अल्लाह रब्बुल आलमीन आयत नाज़िल फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून. ये दारू रही पो जुगार रही इहा ने पो गैरुल्लाह के नाले मथे जिते माण्हू चढ़ावा चढ़ाईंदा हुआ, को कबर वे, को बुत वे, को अहिड़ो स्थान वे जिते माण्हू वेंदा हुआ हुते वञणो अने
क़िस्मत मालूम करनी, मुझी किस्मत में न्यायो का हथ में ई कुर लिखियल ही वरे मुझो कहिड़ो वरे वेंदो, खासो वरे वेंदो, ख़राब वरे वेंदो, किस्मत मालूम करनियूं। फरमायो ई मड़ शैतान जा बुरा कम आई, गंदगी जा कम आई, बुछड़ा कम आई, इन खां बचो ताईं कामयाब थी वञे। ने शैतान तो चाहे ई तो जे आंजे दरमियान दुश्मनी ने अदावत पैदा करे छे। इन्नमा युरीदु शैतानु अन युकिया बैनकुमुल अदावत वल बगदा फिल खम्रि वल मैसिर। शैतान जो इरादो ई है जे दारू आंखे प्यारे, आंखे जुगार रमाए अने आमे दुश्मनी पैदा करे। जो माण्हू दारू ने शराब पीए थो उनखे कंहिंजी पुॼ नथी, सॻे पैसे वेड़ी पवंदो, सॻे भाउ से वेड़ी पवंदो, ने घर वारी खे कुटींदो मारींदो, मासूम बच्चे खे कुटींदो मारींदो। अक़ल मथां पर्दो पई वञे थो, नज़र बंदि थी वञे थी, दारूअ जे कारण माण्हू बर्बाद थी वञे थो। शराब जेको आहे खाली कंहिं हिकिड़े इंसान खे बर्बाद नथो करे, बल्कि सॼी आकाए खे, सॼी फैमिलीअ खे, सॼे कुटुंब खे बर्बाद करे छॾे। इंसान जेको पीए थो थोरो को टाइम हुनखे मज़ो अचे थो, लज़त मिले थी, नशो मिले थो, पण पुठियां ॿार बच्चा, कुटुंब, कबीलो, खानदान जेको मड़े हैरान थिए था, वो केतिरी वॾी जेको आहे सज़ा वञणु लॻी। कई बच्चा अहिड़ा आहिनि, कई औरतूं वीचारियूं अहिड़ियूं आहिनि जे धणीअ जेको दारू ने शराब पी था, उन बच्चे खे अटो कोन थो मिले। कई इंसान अहिड़ा जे पंहिंजी घर वारीअ धागीना विकिणी छॾियऊं दारू पीते लॻा। घर जा मकान जा जेको ठाण ठिकर हुआ वो ठाण ठिकर माण्हू विकिणी छॾियऊं। ॿई जुगार जो जेको धंधो है, जुगार जेको हले पई, अल्लाह रब्बुल आलमीन खां पाण खे डरणो खपे। जुगार जेको है ये अल्लाह जे अज़ाब खे सॾु करणो आहे। अल्लाह जे अज़ाब खे सॾु करणो, अज़ाब असां मथे अचे, खुले आम जुगार पाण रमूं था। मुसलमान थी करे अने नौजवान चङा भला ना निमारा सेहतमंद धंधो करे सघनि था, हलाल जी कमाई कमाए सघनि था, तंहिं हूंदे जुगार मथे राति ॾींहुं पिया। लालच है, जुगार लिखार में खटी वेंदो, 10,000 5,000 50,000 मिली वेंदा अहिड़ी थी वार। पण ई 50,000 कमाईंदो न ॿिए धक में 10,000 हारी वेंदो, 10,000 कमाईंदो न ॿिए धक में 15,000 हारी वेंदो। इन में कॾहिं बरकत थी न थी, कॾहिं पण बि न थींदी। जुगारी माण्हू कॾहिं अॻियां की न थींदो, हिन ॻाल्हि खे यादि रखंदा। ई महीने में भले लख जी जुगार खटी अचे, लख जी, त पण ई इंसान पंहिंजा जा ख़र्चा पूरा की न करे सघंदो। रुपयो पण इन इंसान वटि बचंदो की न, भले लख रुपया हुजे। इन जे मुक़ाबले में उहो माण्हू जेको महिनत सां कमाए थो, जेको मजूरी करे थो या धंधो करे थो, पंहिंजो कमकार करे थो, उनखे ॾींहं में भले 500 रुपया मिले, और उन 500 में इतनी बरकत है जी जुगारी माण्हू 50,000 खणी अचे तो 50,000 में उतनी बरकत न। मड़े पंहिंजा ज भाई, मड़े पंहिंजी जमात जा आहीं, मड़े पंहिंजी कौम जा आहीं, नौजवान आई, चङा भला आई, इन भाई खे सम्झायो, इन खे नसीहत कयो कि जुगार जो धंधो अने दारू जो धंधो पाण बंदि कयूं। इन मां पाण आगळ कॾहिं अची न थींदासीं। पाण पंहिंजी बदनामी त आहे जा आहे, पाण पंहिंजे आकाए खे बर्बाद कयूं पिया, ॿार बच्चे खे बर्बाद कयूं पिया। हिकिड़ी थोरा ॾींहं पहिरियां हिकिड़ी ख़बर छापे में पण मां चई, जेको माण्हू पंहिंजी घर वारीअ खे जुगार में हारी वियो, केतिरी वॾी लानत जी ॻाल्हि चवां। जॾहिं घर में कीअं न बचियो, पैसा पूरा थी विया, ठाण ठिकर मड़े पूरा थी विया, त उहो पंहिंजी घर वारी मथे जुगार रमियो। आउं जुगार में हारी वियुसि त मुंहिंजी घर वारी थो अची, न जुगार में हारी वियो न ॿिए माण्हू खे पंहिंजी घर वारी ॾेई वञे, नाउज़ बिल्लाह। ये जुगार है, इंसान के ज़लील करे थी, इंसान के रुसवा करे थी, इंसान के बर्बाद करे थी। हिकिड़ो इंसान जेको कमाए न सघंदो वे त उहो पंहिंजा घर जॾहिं वेही रहे, ॿिए खे चए जे मूंखे कमाए ॾियो, न पिनी लाइ, पिनी खाई लाइ पण जुगार न बचे। ही पंहिंजे मुआशरे के, पंहिंजे समाज के, पंहिंजी क़ौम के, पंहिंजी जमात के, पंहिंजे ॻोठ के, पंहिंजे गाम के पाण बर्बाद थी वेंदा। जंहिं क़ौम जे अंदरि इहा बुराई आम थी वई, जुगार जी, दारूअ जी, उहा क़ौम अॻियां कॾहिं की न अचे। हिकिड़ो त गुनाह त आहे जा आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको ई जुगार माण्हू रमे था, सम्झी लायो सूवर जे खून में इन जा हथ पियल आहिनि। सूवर जो, मिर्ग जो रत जेको आहे, मिर्ग जो रत
मिरुअ जो रत पियल वे खां कंहिंमें उन में पाण हथ ॿुड़ियूं तंहिं भले अने जुगार रमूं तंहिं भले उहा सखी ॻाल्हि आहे। अने ॿिया उहो भाउ जेको नथा रमे पर वञे था न्यारे लाइ करे जुगार रमे पिया, हलो न्यारियूं केरु जीते थो, न वियो खपे। अहिड़े पेड़ में, अहिड़ी जॻह मथे, अहिड़े मैदान में जे ई मड़ धंधा थींदा हुआ उते पाण खे वियोज न खपे। पाण में ताक़त आहे हथ से पाण रोकियूं, पाण में ताक़त आहे पाण ज़बान से रोकियूं। जेकॾहिं पाण नथा करे सघूं त पाण पासो कयूं, उन माण्हू खे पाण साथ न ॾियूं, उन माण्हू खे पाण सपोर्ट न कयूं, उन भेरा पाण न हलूं फिरूं, पंहिंजो रस्तो अलॻि उन जो रस्तो अलॻि। पाण मथे ई फर्ज़ आहे पाण नसीहत कयूं। ही नौजवान पंहिंजा बर्बाद थी पिया, पंहिंजी क़ौम बर्बाद थी पई। पाण मणी मथे फर्ज़ आहे कि पाण पंहिंजी हलाल कमायूं और ॿिए खे पाण नसीहत हलाल कमायूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण मणी हर क़िस्म जी फितने फसाद खां बचाए। आमीन।